अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जुंगशाही रिपोर्ट हुजूर अमन बिरोही। गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल जुंगशाही में टीचरनि जी गैर हाज़िरी हेड मिस्ट्रेस जी बदली बाबति जुंगशाही प्रेस क्लब पारां मुख़्तलिफ़ अख़बारनि ऐं चैनलनि ते ख़बरूं हलण बाद डीसी ठटो नोटिस वरितो, जंहिं बाद ख़ासि हिदायतूं जारी कंदे एडीसी ॿ चीफ मॉनिटरिंग ऑफिसर फराज़ अब्बासी खे हाई स्कूल जो विज़िट करण ऐं तफ़सील ॾियण जो हुकुम जारी कयो। अॼु छंछरु ॾींहुं स्कूल टाइम ते CMO फराज़ अब्बासी ओस्तो छापो हयो। छापे दौरान 24 मास्तरियाणियुनि मां सिर्फ़ 8 मास्तरियाणियूं ड्यूटी ते मौजूदु हुयूं, जंहिं ते CMO कावड़ जो इज़हार कंदे स्कूल जो रिकॉर्ड खणी रवानो थी वियो। ॿिए पासे गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल जुंगशाही में पिणु छापो हयो, जिते प्रिंसिपल समेत केतिरा उस्ताद गैर हाज़िर हुआ। जंहिं बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चीफ मॉनिटरिंग ऑफिसर फराज़ अब्बासी चयो त जुंगशाही जे बॉयज़ ऐं गर्ल्स हाई स्कूलनि में हेड मिस्ट्रेस ऐं प्रिंसिपल जे न हुजण सबबि अधो उस्ताद गैर हाज़िर आहिनि, जिन जी रिपोर्ट डिप्टी कमिश्नर ठटो ऐं सेक्रेटरी तालीम खे मोकिले छॾी आहे। उन इंशाअल्लाह जल्द कार्रवाई करे गैर हाज़िर रहंदड़ उस्तादनि खे सख़्त सज़ा ॾिनी वेंदी ऐं ॿारनि जी तालीम में सुधारो आणण जे लाइ हर मुमकिन कोशिश करे सख़्त क़दम खंया वेंदा।